सल्लु अलैहि वसल्लिमु तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। पीर तरीक़त, रहबर शरीयत, वारिसे मेहराब मुनव्वर हज़रत पीर सैयद गुलाम रिज़वानी शाह दामत बरकातुहुल आलिया फ़ख्रे अहले सुन्नत हज़रत सईद सरवर एजाज कादरी अज़ीज़ मजदहू स्टेज पे जलवगर जलीलुल क़द्र उलमाए किराम सादात इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो भाइरो, अॼु हिन नूरानी इरफानी वजदानी महफ़िल में हाज़िर थी आऊं पंहिंजी ख़ुश नसीबी समझां थो, खुशबख्ती समझां थो जो हिन नूरानी आस्ताने ते नूर भरी महफ़िल में मूंखे हाज़िरी जी सआदत नसीब थी आहे। साईं वॾनि जी शफ़क़त हुई, इनायत हुई, पाण मूंखे पंहिंजो दोस्त सॾींदा हुया ऐं किबला साईं गादी नशीन उन मोहब्बत वारी पर पारींदे हुकुम फरमायो फ़कीर तांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। असांजी इहा मोहब्बत हिन घराणे सां, आले रसूल सां, आले नबी सां, दस्तगीर जी आल सां, पीरनि जे पीर दस्तगीर जे बचन सां असांजी मोहब्बत हुई आहे रहंदी। इहा मोहब्बत असांजे लाइ दुनिया जो सरमायो आहे, आख़िरत जे निजात जो ज़रियो आहे। जंहिंजी आले रसूल सां मोहब्बत आहे, पीरनि जे पीर दस्तगीर जे बचन सां मोहब्बत आहे, सोने हज़रत पीर सैयद गुलाम जीलानी शाह जीलानी जे आल सां इन आस्ताने सां जंहिंजी मोहब्बत आहे, खुदा जाने उन जो दुनिया में भी बेड़ो पार आहे, आख़िरत में भी बेड़ो पार। जरा तवजो तवज्जो चाहिंदुसि, हिकड़ी हदीस बयान कंदुसि ऐं मां साईं जन खां दुआए ख़ैर पिनंदुसि, पर दिलि तवज्जो मूडे कयो त मां मदीने वारे साईं जी हिकड़ी हदीस ॿुधायां। सुभान अल्लाह। इमाम तबरानी माजम औसत में जिल्द 5 सुफ़ो नंबर 300 हजरत जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी असहाबी का रिवायत आहे। मदीने वारे साईं जो प्यारो असहाबी रिवायत थो करे त हिकड़े ॾींहुं मदीने जी गली मां हिक औरत अचे पई जंहिंजो नालो हो बरीरा। छा नालो हो? बरीरा नालो हुयो, जेका आले रसूल जी खिदमत गुज़ार हुई। मदीने वाले साईं जे बचन जी दर जी खिदमत गुज़ार हुई, हुजूर जे आल जी दर जी नौकरानी हुई। सैयदा खातूने अतर फातिमा ज़हरा के घर जी बुहारी करने वाली हुई। मोहम्मद करीम जे बचन जी दर जी खिदमत ॾियण वारी हुई। उहा सहाबिया बीबी बरीरा मदीने जी गली मां अचे पई त साईं जी वारनि जी चोटी ज़ाहिर हुजे। हिकड़ो माण्हू साम्हूं अचे पियो, जेॾी महिल बीबी बरीरा ते उन माण्हू जी नज़र पई त चवण लॻो त या बरीरा गद्दी शुइबातिक फइन्न मुहम्मदन लन युगनी अनक मिन अल्लाह शैया। ए बरीरा पंहिंजा वार ढके, पंहिंजा वार ढके,
पंहिंजा वार ढके मता चई त मोहम्मद जे बच्चन जी नौकरियाणी आहियां, मोहम्मद जी आल जी खिदमत करण वारी आहियां, मोहम्मद मूंखे बचाईंदो, मदीने वारो वारी शफाअत कंदो। मता इन आसरे में हुजी पंहिंजा अमल सुधार, मोहम्मद करीम शफाअत कोन कंदी, हुजूर जे बच्चन जी खिदमत करण जो तोखे को सिलो कोन मिलंदो। जेॾी महिल उन माण्हू बीबी बरीरा खे इहे लफ़्ज़ चया त माई जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। पुट तव्हां हिन सैयद घराणे सां मोहब्बत रखो था, दर ते वरी वरी हाज़िरी ॾियो था, यारी शरीफ वारी जी महफ़िल में अचो था, तव्हां चौॾहीं शरीफ जी महफ़िल में अचो था। मुर्शिद सां मोहब्बत आहे या नाहे? मुर्शिद सां मोहब्बत आहे या नाहे? इने दर जी नौकरी ॾियो था या नथा ॾियो? तव्हां असांखे असां सुन्नियुनि खे न्याज़ आहे, असां वटि ॿियो को अमल कोन्हे, पर पीराने पीर जे बच्चन जे दर जी नौकरी ॾिनी। इहो असांजो अमल आहे जेको असांखे क़यामत जे ॾियारे छॾाईंदो। पर हू माण्हू हुयो जेको बीबी बरीरा खे कानो ॾिनई, बीबी बरीरा खे मेणो ॾिनई त मता इन आसरे में हुजी त मोहम्मद बचाईंदो, मदीने वारो बचाईंदो, उन जे आल जे दर जी नौकरियाणी आहियां, इहो अमल मूंखे फ़ाइदो ॾींदो। मता इन आसरे में हुजी पंहिंजा अमल सुधार जा। जेॾी महिल माई बरीरा खे इहो तानो मिलियो त माई जे अखियुनि में ॻोढ़ा अची ऐं रोंदी हवेली पाक में आई। जेॾी महिल सोने हबीब मदीने वारे साईं जे दरबार में आई, लजपाल नबीअ ते जेॾी महिल माई बरीरा जी नज़र पई, साईं फरमायो त बरीरा रोंदी आई आहे। अर्ज़ कई या रसूल अल्लाह, अॼु हिकिड़े माण्हू खे तानो ॾिनो आहे, हिकिड़े माण्हू मेणो ॾिनो आहे, चवे थो त तूं मोहम्मद जे आल जी खिदमत गुज़ार आहीं, तोखे इन मां को बि फ़ाइदो न मिलंदो। पंहिंजा अमल सालिह कर, पंहिंजूं नेकियूं कर, उहे नेकियूं तोखे बचाईंदियूं। मदीने वारे साईं जे बच्चन जी नौकरी खिदमत मां को फ़ाइदो न मिलंदी। या रसूल अल्लाह, इहो तानो मिलियो आहे तॾहिं मां रोंदी आई आहियां। जेॾी महिल मदीने वारे साईं उन माई जी इहा ॻाल्हि ॿुधी, सोने हबीब खे गुस्सो अची वियो, कावड़ अची वई। हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह अंसारी तो चवे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजे हवेली मां निकिता, फखरज यजुर्रु रिदाहु मुहम्मदन वजनताहु। हुज़ूर पंहिंजे हवेली मां निकिता, चादर मुबारक ज़मीन सां लड़कंदी पई अचे, चेहरे मुबारक जो रंग इए सुर्ख थी वियो जीअं ॾाढ़ू जा कणा गलनि ते निपूड़जनि, इए चेहरो मुबारक गुस्से में लाल थी वियो ऐं चादर लड़कंदी अचे पई। हुज़ूर मस्जिद नबवी जे ॿाहिरि निकिता। असां बि चवनि था त असां वकुन्ना माशरल अंसार नारिफु गदबहु बिचर्र रिदाइही व हुमरत वजनतैही। असां अंसारन खे हुजूर जी कावड़ जो ॿ निशान नज़र ईंदियूं हुयूं। जॾहिं हुजूर गुस्से में ईंदा हुआ, चेहरो लाल थी वेंदो हो ऐं हलंदा हुआ चादर लड़कंदी हुई। जॾहिं इहे ॿ निशानियूं ॾिठियूंसीं, असां बि पंहिंजे घरनि में ठोड़ियासीं, तलवारूं खयूंसीं, नेज़ा खयासीं, भाला खयासीं, हथियार खयासीं, पाण खे लेस करे ठोड़ियासीं हुजूर जे पुठियां। हुजूर मस्जिद नबवी में आया, फरमायो बिलाल ऐलान कर पूरे मदीने वारनि खे गॾु कर, अॼु मां हिकिड़ो ऐलान करण वारो आहियां। अज़ीज़ान गिरामी, काबिल तवज्जो ॻाल्हि आहे, हुज़ूर जेॾी महिल मस्जिद नबवी में आया, बिलाल ऐलान कयो, जमात गॾु थी, ताजदारे कायनात मिंबर ते चढ़िया। हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह अंसारी तो चवे, असां पंहिंजा हथियार खणी, नेज़ा भाला खणी हुज़ूर जे अॻियां पेश कयासीं। या रसूल अल्लाह, अमा कंहिंखे का विड़ायो, हुकुम कयो, जे चवंदो असां अब्बे ते तव्हांखे कावड़ हूंदी, तुंहिंजे कदमनि में पंहिंजे अब्बे खे कुर्बान कंदासीं।
या रसूल अल्लाह तव्हांजे कदमन ते पंहिंजो अमड़ियूं कुर्बान कंदासीं पंहिंजा बच्चा कुर्बान कंदासीं हुकुम कयो के अॼु तव्हां कावड़िया आहियो तव्हांजे हुकुम ते असांजी जिंद जान बच्चा चार सभु कुर्बान सुभान अल्लाह हुजूर मिंबर ते चढ़िया ऐं सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फसाइदल मिंबर फहमिदल्लाह व असना अलैहि हुजूर मिंबर ते चढ़िया अल्लाह जो हमद ऐं सना बयान कयूं रब जी तारीफ बयान कयूं पोइ फरमायो ते सहाबियो बुधायो मन मां के रहिया ऐं के रहिया असहाबन चयो अंत मुहम्मदुर रसूलुल्लाह या रसूल अल्लाह तू अल्लाह जो रसूल है असा जो आका है साईं फरमायो नाम हां मां अल्लाह जो रसूल आया पर बुधायो त मना ना मां के रहिया वरी बेरो पूछो बुधायो त के रहिया असहाब ने अर्ज कर या रसूल अल्लाह अंत मुहम्मद इब्न अब्दुल्लाह इब्न अब्दुल मुतल्लिब इब्न हाशिम बिन अब्द मुनाफ या रसूल अल्लाह सजो साईं जन जो शुजरो नस्ल जो बयान कयूं पो साईं फरमायो त बुधो अने सय्यद वलद आदम वला फखर मां मोहम्मद औलाद आदम में सभिनी जो सरदार अगे जो सरदार पोयम जो सरदार पूरी कायनात में पूरी संसार जो मां मोहम्मद सरदार आया ऐन गाल का फखर नाए व अना अव्वल मन तनशक्कु अनहुल अर्द वला फखर मां हुआ साथ आया क़यामत जे ॾियारे जॾहिं ज़मीन चीर बि माण्हू पंहिंजे मज़ारनि मां निकिरंदा त सभिनी खां अव्वल उथण वारी ज़ात मोहम्मद करे ऐं ॿुधो व अव्वल दाखिल जन्नत सब खां अव्वल जन्नत में वञण वारी ज़ात मोहम्मद करे ई वई हूंदी पो साईं फरमाईंदा मा बाल अक़वामिन यज़उमून अन रहनी ला तनफउ माण्हुनि खे छा थियो चवनि था त मुंहिंजो रिश्तो फ़ाइदो न ॾींदो मुंहिंजी आल खे मुंहिंजो रिश्तो नफ़ो न ॾींदो माण्हू छा था सोचनि त मुंहिंजे आल बैत जे दर जा जेकी नौकर आहिनि ख़िदमत करण वारा आहिनि उन्हनि खे मुंहिंजी शफ़ाअत मुंहिंजो क़यामत जे ॾियारे मुंहिंजी शफ़ाअत उन्हनि खे नफ़ो न ॾींदी ॿुधो क़यामत जे ॾियारे सभिनी खां अव्वल शफ़ाअत करण वारी ज़ात मोहम्मद ऐं जेॾी महिल मां मोहम्मद शफ़ाअत कंदुसि त उन्हनि माण्हुनि खे छॾाईंदुसि जन खे छॾाईंदुसि उहे वरी अॻिते ॿियनि जी शफ़ाअत कंदा ऐं ॿुधो मुंहिंजे आल सां मुंहिंजे बच्चनि सां मुंहिंजे आल बैत सां जंहिं एहसान कयो चङाई कई उन्हनि सां मोहबत रखी उन्हनि जे दर जूं हाज़िरियूं ॾिनियूं क़यामत जे ॾियारे उन्हनि जी मां मोहम्मद शफ़ाअत कंदुसि सोने जीलानी जे दर ते अचण वारो हिन दरगाह जा पंध करण वारो ये तव्हांजा पंध रायगान न आहिनि मदीने वारो मीर तो फरमाए मुंहिंजे आल सां मुंहिंजे बच्चनि सां जेको उन्हनि जे दर ते अचे थो नौकरी ॾिए थो ख़िदमत करे थो क़यामत जे ॾियारे में मोहम्मद उन्हनि जी शफ़ाअत जॾहिं उन्हनि जी मां शफ़ाअत कंदुसि उहे छुटंदा उहे वरी ॿियनि जी सिफ़ारिश कंदा उहे वरी ॿियनि जी सिफ़ारिश कंदा जेॾी महिल मुंहिंजी शफ़ाअत जो दरवाज़ो खुलंदो त इब्लीस बि कतार में अचे बीहंदो त मन वञ मुंहिंजी बि शफ़ाअत थी वञे शैतान के भी आस थी पौंदी साईं फरमाईंदा हदीस जा लफ्ज़ आहिनि हत्ता इन इब्लीस ला यततावल फी शफ़ाअत इब्लीस के भी उम्मीद थी पौंदी ताज के मुंहिंजी भी शफ़ाअत थी वञे हुजूर जी शफ़ाअत में इब्लीस भी उम्मीदवार थींदो पर जेको मुस्लमान सलाए हुजूर जो गुलाम सलाए ऐं चए त हुजूर जी शफ़ाअत थींदी हुजूर जे आल जी शफ़ाअत
दफ़ा थींदी इहो भुलियो न असांजो ईमान आहे त मुस्तफ़ा जा बच्चा बि शफ़ाअत ऐं जंहिं सोने जीलानी जी मोहब्बत में तू आयो आहीं खुदा जो कसम क़यामत जे ॾिहाड़े में सोनो दस्तगीर हूंदो हीअ जमात हूंदी सोनो पीर रोज़े वारो सोनो जीलानी जवान हूंदो हीअ जमात दर ते पंधड़न करण वारी हूंदी हर कंहिंजी शफ़ाअत करे छॾाए जन्नत में वड़े जीलानी या जीलानी मुर्शिद मुझो जीलानी या जीलानी मुर्शिद मुझो जीलानी आशिक आया अब्दुल कादिर जो पीर मुझो रूहानी मुर्शिद मुझो रूहानी जीलानी या जीलानी मुर्शिद मुझो जीलानी जीलानी या जीलानी मुर्शिद मुझो जीलानी यारी वारो यारो जियो हर दिल जो दिल तारो यारी वारो यारो जियो दिल जो दिल तारो यारी वारो यारो जियो हर दिल जो दिल तारो जियो दर्द लगी आसानी जीलानी या जीलानी जीलानी या जीलानी यार गाल तो दो ज़बान अथव घर छड़े आया जेके गंगा है उनते मयार ना है जन के रब ज़बान ॾिनी आहे उहे सभई गॾिजी मूंसां चओ जीलानी या जीलानी मुर्शिद मुझो जीलानी जीलानी या जीलानी आशिक आया अब्दुल कादिर जो पीर मुझो रूहानी पीर मुझो रूहानी जीलानी या जीलानी मुर्शिद मुझो कुल वलियन कदम चाहिजो दुनिया सजी में फैज़ चलो कुल वलियन कदम चाहिजो दुनिया सजी में फैज़ चाहिजो निर्मल मुझो नूरा निर्मल मुझो नूरा जीलानी या जीलानी हथ वाले जीलानी मुर्शिद मुझो जीलानी जीलानी